शाह साहब जो ज़मानो ऐं उन वक़्त जो माहौल। शाह साहब 12वीं सदी हिजरीअ जे अवल ऐं 17वीं सदी ईस्वीअ जे आख़िर में पैदा थियो। संदुन माहौल ऐं उन वक़्त जे मुल्की हालतुनि खे पूरी तरह सम्झण लाइ उहो ज़रूरी आहे त उन ज़माने खां अॻु वारनि 2 सदियुनि अंदरि सिंध ऐं उन जे आस पास में जेके थी गुज़रियो आहे उन जे हालतुनि खां वाक़िफ़ु थीजे। उन लाइ शाह साहब जे नज़रिए ज़िंदगीअ ते जिन वाक़िअनि ऐं हालतुनि असरु कयो तिन जो पस मंज़र पूरी तरह मालूम थी सघे थो। तंहिं करे आउं हिन फ़सल में हेठियनि हक़ीक़तनि ते रोशनी विझण जी कोशिशि कंदुसि। नंबर 1, उन ई ज़माने में सिंध जे अंदरूनी सियासी हालत। नंबर 2, उन ई वक़्तु धारी सिंध खां ॿाहिरि जा सियासी हालात ऐं उनजो सिंध जे मकानी हालत ते असरु। नंबर 3, सिंध जे अंदरि या ॿाहिरि उन वक़्त जी सियासी या मज़हबी नज़रियनि जो सिंधी ज़िंदगीअ ते असरु। नंबर 4, जिन बुज़ुर्गनि सां शाह साहब मिलियो ऐं जिन जे पोइलॻनि सां सोबतूं कयनि उन्हनि जे हालात ऐं तरीक़नि जो मुख़्तसर अहवालु। आउं सम्झां थो त उन्हनि हक़ीक़तनि मालूम करणु बहदि परंदड़नि खे शाह साहब जी क़ौमी पैगाम, फ़लसफ़ा हयात ऐं मज़हबी रुझानात जो सवलाई सां पतो पइजी सघंदो। नंबर 1, उन ई ज़माने में सिंध जी अंदरूनी सियासी हालत। 10वीं सदी हिजरी जी शुरूआति मुताबिक़ 15 सदी ईस्वीअ में सिंध अंदरि समन ख़ालिद सिंधी ख़ानदान जी हुकूमत हुई ऐं उन वक़्त जो हुक्मरान ॼाम निज़ामुद्दीन उर्फ़ ॼाम नंढो हो, जेको वॾो आलिम, परहेज़गार ऐं वॾो आदिल हुक्मरान हो। संदूर ॾींहंनि में सिंध ॿाहिरें असर खां घणो करे आज़ादु हुई। हिन साहिब जे ॾींहंनि में ठठे शहर जी नएं सिर तइमीर थी, जिते थोरे वक़्त अंदरि दूर दराज़ मुल्कनि खां वॾा आलिम, शाइर, दरवेश ऐं हुनरनि जा माहिर अची विया, जंहिं करे ठठे जो शहर सुतती तहज़ीब तमदुन जो मर्कज़ थी पियो। ठठे खां सवाइ उन वक़्तु सिंध अंदरि नसरपुर, मटियारी, दरबेलो, बखर, रोहरी, पाट, बागबान, सेवन ऐं सनिश जा शहर पुण तमदनी ऐं तिजारती मर्कज़ हुआ। सिंध उन वक़्तु दिल्लीअ जे मर्कज़ी तसलुत खां मर्सजान छॾाई मकानी ख़ुदि मुख़्तियारी हासिलु करे पंहिंजे पेरनि ते बीहण जी लाइक़ु थी हुई। उन ई ज़माने में सिंध जे आलिमनि ऐं दरवेशनि में नज़ियनि जे नुक़्ते निगाह खां 2 मुखिया गुरू थी पिया। पहिरियों गुरू ही सिंधी तहज़ीब, सियासी इक़्तिदार ऐं अंदरूनी ख़ुदि मुख़्तियारी ऐं तरक़ीअ जो क़ाइल हो। उन ई गुरू जो मदार लम्हाम मखदूम बिलावल हो, जो समय क़ौम जी शाही घराने जो फ़र्द हो। संदुसि 2 मुखिया रफ़ीक़ ख़लीफ़ा सैयद हैदर अली सनवारो ऐं मखदूम साहे लंजार, जंहिंजो मक़बरो उनरपुर जे मथां हुआ। उन ई बुज़ुर्ग जो मौजूदा दादू सेवन कोटरी तहलकनि जे जबलनि ऐं दरिया जे कंधी वारनि रहाकुनि ते घणो असरु हो। हिन गुरूअ खे जाम नंदी जे वज़ीर मियां दरिया ख़ान, जंहिंखे मुबारक ख़ान बि करे छॾींदा हुआ, जी सरपरस्ती नसीब थी। ॿियो गुरू ही वतनी ऐं नसली बुनियादनि ते क़ौमी तसलुत ऐं सियासी इक़्तिदार खे ख़तमु करे इस्लामी ग़लबो क़ाइमु करण जो क़ाइल हो। उन ई गुरू जो अॻवान ठठे शहर जो मुखिया आलिम काज़ी काज़म, जो पोइ शाह बेग अरगून जे ॾींहंनि में बखर जो काज़ी मुक़ररु थियो। हू मखदूम मोहम्मद मीरा जौनपुरी जे महदूई फ़िरक़े जो पोइलॻ हुयो। मखदूम साहब अफ़गानिस्तान वञण खां अॻु 913 हिजरी या 910 हिजरी धारे सिंध में आयो ऐं उन ई वक़्तु केतिरनि ई आलिम ऐं अमीरनि ते संदुसि तइलीम जो असरु पियल हो। शाह बेग अरगून बि संदुसि पोइलॻनि मां हो। सिंध जे हाकिम जाम नंदीअ जी दरबार में बि ॾिसजण में अचे थो त किन अमीरनि जी उन तहरीक सां हमदर्दी हुई भाईंजे थो त नज़रियनि जी उन ई इख़्तिलाफ़ जाम नंदीअ जे दरबारियुनि में अंदरूनी इख़्तिलाफ़ात पैदा करे छॾिया हुआ ऐं हिकु गुरू दौलत दरिया ख़ान जी पॉलिसी करे संदुसि बरख़िलाफ़ थी पियो। जेसीं ताईं जाम नंढो हयात हो तेसीं ताईं पहिरीं नज़रिए वारनि जो दौरा हो, लेकिन सन 914 हिजरीअ में जाम साहब जी वफ़ात करे हालतूं बदिलण लॻियूं। उन ई वक़्तु धारे अफ़गानिस्तान में मुग़लनि जे क़बीलनि में ताक़त हासिलु करण लाइ ख़ाना जंगियूं थियूं ऐं अमीर ज़ुल्नून जे पुटु शाह बेग अरगून खे मिर्ज़ा बाबर आहिस्ते आहिस्ते केर काबिल ऐं कंधार जी तसलुत खां नेकारी ॾेई छॾी, जंहिं करे उनखे पंहिंजे लाइ को नओं मुल्क तारीणो पियो। उन ई वक़्तु सिंध में जाम नंदी जी वफ़ात बैदि संदुसि पुटु जाम फ़िरोज़ हुकुमरान हो। संदुसि वॾे भाउ जे पुटु जाम सलाहुद्दीन संदुसि बरख़िलाफ़ हुकूमत लाइ दावेदारी शुरू कई। ॿिए तरफ़ दरबारी साज़िशनि ऐं संदुसि सियासी ग़लतियुनि हुकूमत खे काफ़ी कमज़ोर करे छॾियो हो। सिंध जे घणनि हिसनि में मकानी हाकिम ख़ुदसरी ॾेखारण लॻा। जाम फ़िरोज़ खे अफ़गानी घुराए पंहिंजी दरबार में अमीर करे रखिया हुआ, जिन मकानी हुकूमत जी कमज़ोरी बाबति शाह बेग अरगून खे इतला ॾेई ख़्वाहिश ज़ाहिर कई त जेकॾहिं हू उन तरफ़ का कंदो त हालतूं घणो साज़गार हुआ। उन ते हिन 2 दफ़ा पंहिंजे भाइरनि मिर्ज़ा अबू मोहम्मद ऐं सुल्तान मोहम्मद जी सरकर्दगी में सिंध ते फ़ौजूं चारे मोकिलियूं, पर दरिया ख़ान जी हिमत ऐं बहादुरी सां 2 दफ़ा खेनि शिकस्तूं नसीब थियूं ऐं मिर्ज़ा शाह बेग अरगून जा 2 भाइर उन ई जंगियुनि में मारिजी विया। उन ते मकानी मुख़ालिफ़ गुरू वारनि महसूसु कयो त जेसीं ताईं दरिया ख़ान हुकूमत में
इक़्तिदार रखे थो उन वक़्त ताईं संदुनि मुरादूं बरसवाब थी कीन सघनि। जंहिं करे हिननि अहिड़ी तरह साज़िशूं शुरू करे ॾिनियूं जो जाम फेरोज़ ऐं दरिया ख़ान में इख़्तिलाफ़ पैदा थी पियो ऐं दरिया ख़ान कक थी वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई पंहिंजी जागीर कहान में गोशा नशीन थी ज़िंदगी गुज़ारण लॻो। उनखां पोइ त हालतूं बेहतर ख़राब थी पियूं। मिर्ज़ा शाह बेग पई वजह ॻोल्हिया सो उहा हालत ॾिसी सिंध ते सन 922 हिजरीअ में काहे आयो ऐं 7 ताईं मुल्क फ़तह करे वरी मोटी वियो। गच वक़्तु गुज़रण बैदि 926 हिजरीअ में वरी हू काहे आयो। जाम फेरोज़ जॾहिं उहे हालतूं ॾिठियूं तॾहिं दरिया ख़ान जी मदद तलब कयईं, पर हाणे हालतूं दरिया ख़ान जे वस खां ॿाहिरि तमामु ख़राब थी वियूं हुयूं। ते हूंदे बि दरिया ख़ान सिंध खे ॿाहिरीं तसलुत खां बचाइण खां जाम फेरोज़ जे तरफ़ां सिंधी लश्कर वठणु शाह बेग जी फ़ौज जे मुक़ाबले लाइ निकितो। ठठे जे ॿाहिरें सामूई वटि सख़्तु लड़ाई लॻी जंहिंमें दरिया ख़ान निहायत बहादुरी सां मुक़ाबिलो कयो ताजो पाण विरंदे विरंदे मैदान जंग में शहीद थियो। पोयां जाम फेरोज़ में अॻे ई लछण कोन हुयो सो ठठो छॾे पे भॻो ऐं वञी पेर पठी जे दरगाह में लिको। शाह बेग आसानी सां अची सिंध जी पाया तख़्त ठठे ते कब्ज़ो कयो ऐं अहिड़ी तरह सॼी सिंध मिर्ज़ा शाह बेग अरगून जे तसलुट हेठि आई। मिर्ज़ा साहब काज़ी काज़न पंहिंजे मुर्शिद भाई ऐं तरफ़दार जी सिफ़ारिश ते घणनि माण्हुनि खे अमन ॾिनो ऐं आख़िर में काज़ी काज़न खे बखर जो काज़ी मुक़ररु करे नवाज़ियो। उनखां वठी सिंध ते मखदूम मोहम्मद मीरा जौनपुरीअ जी नज़रिया ऐं सियासत जे मञींदड़ जो तसलुत क़ाइमु थी वियो ऐं सिंध जे क़ौमी सियासत जे हामिन खे आहिस्ते आहिस्ते ख़तमु कयो वियो। दरिया ख़ान ठठे जी लड़ाई में शहीद थी चुको हो। उनखां पोइ संदसि 2 पुट बि बाग़बान जे भर वारे लड़ाई में मारिजी विया। मखदूम बिलावल जंहिंजी इख़्लाक़ी हमदर्दी उन तहरीक सां हुई उनखे कंहिं बहाने ते सरकारी तरफ़दार मौलवियुनि खां फ़तवे वठणु घाणे में पिराए शहीद कयो वियो। सैयद हैदर ते सख़्तु नज़रदारी करण लाइ अरगून घराने वारनि पंहिंजी छावनी खणी सन जे शहर में रखी। उहा नज़रदारी उन वक़्त ताईं हली आई ताजो सैयद हैदर अली तारीख़ 4 शोबा 937 हिजरीअ ते वफ़ात कई। सिंधी क़ौमियत जी बानेकारनि जे कमज़ोर थियण जे करे सिंध धारियनि जे सियासी ऐं ज़हनी इक़्तिदार हेठि आई। उहो सिलसिलो तक़रीबन 70 वेरे हलियो। उन बैदि सन 1000 हिजरी मुताबिक़ 51-91 ईस्वीअ में नवाब ख़ान ख़ानान अकबर बादशाह जी हुकूमत मूजिबि अची सिंध खे फ़तह करे दिल्ली जी मुग़ल हुकूमत सां मिलाए छॾियो। उन वक़्त खां वठी शाहजहान बादशाह जे विच हुकूमत ताईं सॼी सिंध दिल्ली जी मुक़ररु कयल नवाबनि जे हथ हेठि रही 1641 ईस्वीअ खां वठी 1651 ईस्वीअ ताईं त सिंध ऐं मुल्तान जे गवर्नर ख़ुदि औरंगज़ेब पाण हुयो। उन ई वक़्तु मियाँ आदम शाह कल्होरो जो पीरी मुरीदी हलाईंदो हो मकानी तरह ताक़त वठणु लॻो। हू बि मखदूम मोहम्मद मियाँ जौनपुरी जे उसूलनि जो पोइलॻ हो। हिन 1068 हिजरीअ बमुताबिक़ 1558 ईस्वीअ में वफ़ात कई ऐं संदसि जाइ नशीन मियाँ नसीब मोहम्मद कल्होरो थियो। सिंध अगरचा दिल्ली जे बादशाहनि जे कब्ज़े हेठि रही लेकिन मकानी इख़्तियारनि में सिंध जे ॻच भाॻे ते मियाँ नसीर मोहम्मद पंहिंजी ताक़त घणे क़दुरु वधाए जा आहिस्ते आहिस्ते वधंदी रही ताजो मियाँ यार मोहम्मद कलोरे खे दिल्ली तरफ़ां ख़ुदा यार ख़ान जो लक़ब मिलियो ऐं खांइस पोइ संदसि पुटु मियाँ नूर मोहम्मद खे बि साॻियो ख़िताब मिलियो ऐं बाद में हमद शाह जे आख़िरी ॾींहं में खेसि दिल्ली जी हुकूमत तरफ़ां साल 1722 ईस्वी में बाज़ाबत नवाब मुक़ररु कयो वियो। जंहिं बैदि सिंध रुॻो नाले ख़ातिर दिल्ली जी ज़ेर दस्त रही। मियाँ नूर मोहम्मद जे इंतकाल बैदि संदसि जानशीन मियाँ गुलाम शाह कलोरे उन क़िस्म जो थोरो घणो तालुक़ बि दिल्ली सां ख़तमु करे पाण खे ई पंहिंजे मुल्क खे मुकमल तरह आज़ादु करे छॾियो। संदसि तख़्ते नशीनी जो साल 1168 हिजरी बमुताबिक़ 1755 ईस्वी आहे। उहो ई साल सिंध जी आज़ादी जो पहिरियों साल थियो। कलोरनि जे ख़ानदान बैदि टालपुर घरानो साल 1158 हिजरी बमुताबिक़ 1772 ईस्वी में मसनद ते हुक्मरान थियो। उन ई घराने जे दौर में बि सिंध घेरनि जे दख़ल कब्ज़े ऐं तसलुत खां आज़ादु रही। मखदूम बिलावल वारे सिंध जी क़ौमी तहरीक खां पोइ सिंध अक्सर बज़रखन सियासी ॻाल्हियुनि खां गोशो इख़्तियार करे पंहिंजे अंदरि उजारनि ऐं इख़्लाक़ी इस्लाह तरफ़ तवजा ॾिनी। मखदूम नूर शाह अब्दुल करीम सैयद रुकनुद्दीन सकी हाशिम शाह वग़ैरह उन ई पॉलिसी ते हलिया लेकिन शाह साहब जी इब्तिदा खां वरी नओं दौर शुरू थियो। जी मखदूम अब्दुर रहमान घरनि वारो शाह इनाज सूफ़ी सियासी इख़्तिलाफ़नि करे शहीद कराया विया हुआ।